अस्सलाम वालेकुम नाज़रीन सामीन, वंस अगेन आऊं हाज़िर आहियां तव्हांजी ख़िदमत में इरफान भट्टी ग्लोबल सिंध वॉइस चैनल ते। नाज़रीन अॼु मां तव्हांखे हैदराबाद शहर जे हवाले सां कुछ इन्फॉर्मेशन ॾींदुसि। जॾहिं मूं चैनल ठाहियो त तव्हांखे मूं शुरू में ॿुधायो त हीउ चैनल जेको आहे असांजी सिंध जी सकाफ़त, सिंध जे कल्चर ऐं सिंध जी जेका हिस्ट्री आहे उन बारे में मां तव्हांखे वक़्तनि खां वक़्तनि मुख़्तलिफ़ क़िस्म जो इन्फॉर्मेशन ॾींदो रहंदुसि। त छो त मां हैदराबाद जो रहाको आहियां ऐं मूं जॾहिं पहिरीं वीडियो ठाहिण जो सोचियो त मूं सोचियो त छो न मां जंहिं शहर में मां रहां थो सभ खां पहिरियां मां उन शहर जे बारे में तव्हांखे ॿुधायां ऐं उन खां पोइ जेके बि पंहिंजी सिंध जा ॿिया शहर आहिनि उन जे बारे में बि, ऐं उन खां पोइ कल्चर ऐं उन खां पोइ डिफरेंट एक्टिविटीज़ जेके आहिनि मां तव्हां सां ऑलरेडी डिस्कस करे चुको आहियां पंहिंजी प्रीवियस वीडियोज़ जे शॉर्ट्स में, त उहे मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। सो हैदराबाद शहर जे हवाले सां तव्हांखे हिन में हिकिड़ी ब्रीफ हिस्ट्री तव्हांखे हिन वीडियो में मिलंदी। उन लाइ मां तव्हांखे वंस अगेन रिक्वेस्ट कंदुसि जेके मुंहिंजे चैनल ते हींअर नवां आहिनि ऐं उन्हनि खे मां रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि ताईं शेयर बि कयो त जीअं हीअ वीडियो ॿियनि ताईं पहुचे। त उन सां गॾोगॾु इहो मां तव्हांखे चवंदुसि जंहिं बि मुंहिंजे सब्सक्राइबर खे जेका वीडियो ठाहिण जे लाइ या पंहिंजे शहर जे हवाले सां उहो चाहे थो त मां हिस्ट्री में ॾियां ऐं इनमें इंफॉर्मेशन ॾियां त मूंखे तव्हां कमेंट्स में तव्हां लाज़मी लाइक उनमें मूंखे ॿुधायो त मां पंहिंजी वीडियोज़ जेका उन में ठाहे तव्हां सभिनि ताईं मां पहुचाईंदुसि। त छा ख़्यालु आहे, हलूं अॼु पाण हैदराबाद जो सैर करणु। त नाज़रीन हाणे हैदराबाद जी जेका सभ खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं हिस्ट्री जी। हैदराबाद जी जेका हिस्ट्री आहे उहा काफ़ी पुराणी आहे ऐं ईअं सम्झो त हैदराबाद जी हिस्ट्री जेका आहे उहा 200 साल खां पोइ वधीक पुराणी आहे। 200 साल जो मक़सदु इहो आहे त 1768 में मियां ग़ुलाम शाह कलोरे हिन शहर जो बुनियादु विधो ऐं जंहिं वक़्तु इहो बुनियादु विधो वियो त उन टाइम ते तव्हां अगरि तारीख़ बि पढ़ंदा त मुख़्तलिफ़ जेके बि दुनिया जा शहर आबाद थींदा हुआ जंहिं बि जॻह ते त उन्हनि खे हिकिड़ी पकी दीवारुनि सां उनखे यानी कि हिकिड़ो सराउंडिंग में कवर करे उनखे पंहिंजो शहर आबाद कंदा हुआ त जीअं ॿाहिरियों माण्हू को अचे त उनजी सुञाणप थिए ऐं इन सां गॾोगॾु जेके जंगूं लॻियूं हूंदियूं हुयूं उन जंगनि खां बचण जे लाइ ऐं उन सां मुक़ाबले करण लाइ बि वॾियूं वॾियूं दीवारूं खणी क़िला ठाहे वेंदा हुआ। हाणे तव्हां अगरि हैदराबाद जी हिस्ट्री खे ॾिसो त अगरि को बि माण्हू हैदराबाद में ऑलरेडी तव्हां रही वियो आहे या उहे माण्हू जेके हैदराबाद खे अञा ताईं नथा सुञाणनि त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हैदराबाद में तव्हां जंहिं वक़्तु बि ईंदा त हिते हिकिड़ा 2 क़िला आहिनि। हिकिड़े क़िले जो नालो आहे पको क़िलो ऐं ॿियो आहे कचो क़िलो। त हैदराबाद जी हिस्ट्री जा ही 2 पुराणा क़िला आहिनि। कुझु बुक्स में इहो आहे त जो कचो क़िलो आहे इहो काफ़ी पुराणो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे न इहो पको क़िलो ठहियो जेको मियां ग़ुलाम शाह कलोरे ठाहियो। अच्छा हाणे तव्हां ॾिसो त जॾहिं पको क़िलो जितां शुरू थो थिए उतां खां वठी तव्हां अगरि इहो पंहिंजो रेशम गली जो एरियो शुरू थिए थो उन सां गॾु अॻिते वञी इहो हीराबाद सां कनेक्ट थिए थो। हीराबाद खां पोइ अॻियां वरी सेंट्रल जेल जो इलाइक़ो ईंदो आहे ऐं जिते जर्नलिस्ट कॉलोनी आहे ऐं होसि ताईं हीउ पूरो इलाइक़ो जेको आहे इहो हिकिड़ी पहाड़ ते ठहियलु आहे। त तारीख़ में जॾहिं इहो ठहियो वियो त उन टाइम ते इन शहर जे अंदरि काफ़ी मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू रहंदा हुआ। रुॻो हिकिड़ी क़ौम कोन रहंदी हुई। जंहिं वक़्तु उहा बादशाही हुई उन बादशाही जे अंदरि कंहिंखे बि का पाबंदी कोन हुई त हू पंहिंजे मज़हब जे हवाले सां या पंहिंजे फ़िरके जे हवाले सां त हुनजे मथां का सख़्ती कई वञे। उन खां पोइ जॾहिं नाज़रीन 1947 यानी कि इंडिया ऐं पाकिस्तान जी जॾहिं पार्टीशन थी त उन टाइम ते हैदराबाद जेको हो उहो मुंबई जेको हींअर मुंबई सॾु रहंदो उन जी प्रेसिडेंसी में शामिलु हो ऐं उन सां गॾु हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू रहंदा हुआ जंहिंमें मुस्लमान बि हुआ, हिंदू बि हुआ, इन सां गॾु ॿियनि बि कम्यूनिटी जा माण्हू रहंदा हुआ जिन जो पाण में तमामु सुठो लिंक हूंदो हो। ख़ासि तौर ते कारोबार जे हवाले सां हिन शहर उन दौर में काफ़ी तरक़ी कई। ऐं उन खां पोइ नाज़रीन तव्हां ॾिसो त हैदराबाद जूं जेके मशहूरु जेके जायूं आहिनि या उन सां गॾु जेके मशहूरु ॿिया जेके शहर आबाद थिया जंहिंमें तव्हां अगरि पुराणे हैदराबाद खे ॾिसंदा त पुराणे हैदराबाद जा इलाइक़ा चंद इलाइक़नि में महदूदु हुआ जीअं कचो क़िलो थी वियो, पको क़िलो थी वियो या उन सां गॾु असां तव्हां ॾिसूं त हीराबाद जो एरिया आहे। अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीराबाद जो जेको इलाइक़ो आहे हैदराबाद जे अंदरि कंहिं टाइम ते इनखे हैदराबाद जो पेरिस चवंदा हुआ छो त हैदराबाद जी हिकिड़ी ख़ूबी आहे त हैदराबाद जे अंदरि चाहे ॾींहं जो केतिरी बि गर्मी हुजे पर शाम जे टाइम जेके हवाऊं लॻनि थियूं ॾाढियूं थधियूं हवा लॻनि थियूं ऐं उन सां गॾु हैदराबाद जी हिन हवाउनि खे हिन ॾिसी करे काफ़ी माण्हू हिते ख़ासि तौर ते घुमण बि ईंदा हुआ। नाज़रीन उन खां पोइ तव्हां ॾिसो त हीअ जेको मां तव्हांखे पके क़िले जी ऐं जेका हिस्ट्री मां तव्हांखे ॿुधाई त हिन में जेका ख़ासि हैदराबाद जी हाणे जेका मशहूरु जेकी जायूं आहिनि उन में तव्हां ॾिसो त हैदराबाद में हिकिड़ी बाज़ार आहे
जेका रेशम गली शाही बाज़ार चवराईंदी आहे, इहा पूरी एशिया में सभ खां वॾी डिघी मार्केट आहे। हिते हर शहर मां जेके बि पाकिस्तान जा शहर आहिनि या सिंध जा जेके शहर आहिनि, उते काफ़ी माण्हू पंहिंजी मुख़्तलिफ़ क़िस्म जी ख़रीदारी करण लाइ हिन बाज़ार में ईंदा वेंदा रहंदा आहिनि। ऐं अहिड़ी आहे बाज़ार जेका आहे हिकिड़ी मुनफ़रिद बाज़ार आहे। जेके न आया आहिनि त उहे अची ॾिसी सघनि था त इहा बाज़ार केतिरी वॾी आहे। उन खां पोइ नाज़रीन तव्हां ॾिसो त हैदराबाद शहर जेको पुराणो शहर हो, कंहिं ज़माने में हिनखे मंघनि जो शहर बि चवंदो हो। मंघ यानी जेके घर माण्हू ठाहींदा हुआ, उन में मथां हिकिड़ी डक्ट लॻाईंदा हुआ ऐं उन डक्ट जे ज़रिए छा थींदो हो त जेके हवा जी जेका क्रॉस वेंटिलेशन आहे उहा थींदी हुई ऐं घर काफ़ी थधा रहंदा हुआ। छो त उन ज़माने में कंस्ट्रक्शन उहा हूंदी हुई जेका हिन ज़माने जी कंस्ट्रक्शन कोन्हे। अॼु बि हैदराबाद जे काफ़ी इलाइक़नि में उहे घर आबाद आहिनि, पर काफ़ी 90% ख़तमु थी विया आहिनि, जंहिंमें इहे मंघनि वारो या डक्ट वारो सिलसिलो हुजे। त हैदराबाद मंघनि जे शहर जे हवाले सां बि काफ़ी टाइम मशहूरु रहियो आहे। उन खां पोइ नाज़रीन तव्हां ॾिसो त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो ऐं उन खां पोइ हैदराबाद जे अंदरि जॾहिं तरक़ी थींदी वई त हैदराबाद जीअं सराउंडिंग में फहिलंदो वियो त इन में पोइ काफ़ी इलाइक़ा ॿिया नवां आबाद थिया। जंहिंमें तव्हां ॾिसो त लतीफ़ाबाद आहे, जंहिंखे शाह लतीफ़ाबाद जे नाले सां इहो इलाइक़ो ठहियो। उन खां पोइ कासमाबाद आहे, पोइ सेंट्रल शहर जो हिसो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त हुसैनाबाद आहे, हुसैनाबाद जो इलाइक़ो आहे। ऐं हुसैनाबाद सां गॾोगॾु पोइ वरी तव्हां ॾिसो त हलिया वञो पंहिंजो राइट साइड ते, त इन सां गॾु कनेक्टेड जेका आहे दरिया सिंध आहे। दरिया सिंध जी हिकिड़ी हिते पुल आहे जेके कोटड़ी पुल चइबो आहे। अगरि तव्हां ॿिए पासे खां वेंदो त उते कोटड़ी बैराज आहे, जेको उहो बि अंग्रेज़नि जे ज़माने जो ठहियलु आहे। इन कोटड़ी बैराज खे जाम चिर सां कनेक्ट कयो वियो आहे त जेको दरिया सिंध में जेको पाणी ईंदो आहे उहो हितां पोइ मुख़्तलिफ़ नहरनि में हितां खां वठी उहो डिस्ट्रीब्यूट कयो वेंदो आहे। त नाज़रीन तव्हां ॾिसो त अगरि कंहिं बि शहर जी ॻाल्हि कई वञे ऐं उन शहर जूं जेके सौगातुनि जे हवाले सां अगरि माण्हू का ॻाल्हि मिस करे छॾे त इहो हिकिड़ो नामुनसाइब थींदो। हाणे हैदराबाद में जेके ख़ासि तौर ते जेके हिते जूं सौगात आहिनि ऐं असांजा जेके उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आहिनि, जॾहिं माइग्रेशन करे हिते आया पाकिस्तान में ऐं जेके हैदराबाद में बि जीअं आबाद थिया, त हैदराबाद में सिंधियुनि जी जेका कुझु शयूं हुयूं उहे खाइण पीअण जूं या उन सां गॾु ॿी जेका शयूं हुयूं उन सां गॾु हिननि बि पंहिंजी कुझु शयुनि में इज़ाफ़ो कयो। हाणे हैदराबाद जे अंदरि सभु खां पहिरियां तव्हांखे यकीनन यादि हूंदो या ख़बर हूंदी त बॉम्बे बेकरी जो केक जेको आहे उहो पूरी दुनिया में काफ़ी मशहूरु आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त छो जो दरिया सिंध तां गुज़रे थो ऐं असां सिंधी माण्हू जेके आहिनि उहो पलो मच्छी जेको वरी शौक़ सां खाईंदा आहियूं, त पलो मच्छी खाइण जे लाइ ऐं उनखे जंहिं तरीक़े सां पचायो वेंदो आहे उहो तरीक़ो सिंधियुनि खां अलावा ॿिए कंहिंखे बि कोन थो अचे। उन जी ख़ासि जेका वजह इहा आहे त असां इन शइ में माहिर आहियूं ऐं उन सां गॾोगॾु इन पले खे खाइण जे लाइ पहिरियां हिते जेको अल मंज़र आहे पंहिंजो जामशुरे जी पुल ते, जंहिंखे कोटड़ी बैराज चवंदा आहिनि, उते काफ़ी माण्हू मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि सां ख़ासि तौर ते पलो खाइण अचनि था। उन खां पोइ तव्हां ॾिसो त तव्हां असांजा जेके उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आहिनि, कुझु वरी इन्हनि शयूं तारीफ़ करायूं, जीअं त तव्हां ॾिसो त यखनी बिरयानी आहे। बिरयानी जा हिते काफ़ी तव्हांखे स्टॉल मिलंदा, काफ़ी तव्हांखे सुठा सुठा दुकान मिलंदा। उन खां पोइ जेका तिरनि मां हिकिड़ी शइ ठहंदी आहे जंहिंखे चइबो आहे गजक। उहा गजक उहा हिते ठहे थी, उहा पूरे पाकिस्तान जे ॿिए कंहिं बि इलाइक़े में कोन थी ठहे। जॾहिं उहो सर्दी जो मौसम ईंदो आहे त इहो गजक जो स्टॉल तव्हांखे हर जॻह ते, हर ठेले ते, हर दुकान ते तव्हांखे ईअं नज़र ईंदा। उन खां पोइ हिते जेके स्वीट्स कुझु दुकानूं आहिनि उहे बि काफ़ी मशहूरु आहिनि, जंहिंमें तव्हां ॾिसो त हाफ़िज़ जी दुकानु आहे। उन सां गॾोगॾु पोइ लतीफ़ाबाद में कुझु दुकानूं आहिनि। सौगाती शीरी जी दुकानु आहे जेका हिते स्वीट्स जी दुकानु आहे, उहा काफ़ी मशहूरु आहे, जंहिंमें माण्हू हिते बि इन्हनि मुख़्तलिफ़ दुकान था अची पंहिंजे घरनि लाइ जेके बि खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे तव्हां परचेस करे वेंदा आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त हिते हैदराबाद जीअं एक्सपेंड कंदो रहियो त हिते कुझु नवां एरिया, नवां इलाइक़ा बि आबाद थिया। उन्हनि जी तफ़सील इहा आहे। त नाज़रीन उन नवनि इलाइक़नि में तव्हां ॾिसो त जीअं असांजो पंहिंजो राणी बाग़ आहे। पहिरियां राणी बाग़ हिकिड़ो लिमिटेड जॻह ते मौजूदु हूंदो हो, जंहिंमें कुझु जानवर हूंदा हुआ ऐं कुझु ॿारनि जी खेॾण जूं जायूं हूंदियूं। हाणे राणी बाग़ खे काफ़ी एक्सटेंड करे उनखे काफ़ी हिकिड़ो पार्क जो जेको बुनियादु हिकिड़ो यानी कि नालो ॾिनो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु क्रिकेट जो स्टेडियम आहे, न्याज़ स्टेडियम, जंहिंमें क्रिकेट जा काफ़ी मैच थींदा रहंदा आहिनि। कंहिं ज़माने में हिते इंटरनेशनल मैच बि थिया। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त हैदराबाद में तव्हां अगरि कासमाबाद में अचो था त कासमाबाद हिकिड़ो नओं शहर जेका 15-20 साल हिते इस्टेब्लिश थियो, आबाद थियो, जंहिंमें इन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो त हिते सिंधी म्यूज़ियम आहे। सिंधी म्यूज़ियम में तव्हां वेंदा त उते तव्हांखे सिंध जी सकावत जूं काफ़ी सारी शयूं तव्हांखे उते नज़र ईंदियूं। उन सां गॾु हुते सिंध लाइब्रेरी बि आहे, जंहिंमें तव्हांखे स्टडी करणी आहे त तव्हांखे जेको कुझु पढ़णो आहे पंहिंजे सब्जेक्ट जे हिसाब सां या दुनिया जी नॉलेज जे हिसाब सां तव्हांखे हुन लाइब्रेरी में बि तव्हांखे काफ़ी सारी इंफॉर्मेशन उते मिली सघे थी। त नाज़रीन
हैदराबाद जो हाणोको जो इलाक़ो है वो पुराने इलाइक़े का काफ़ी हाँ डिफरेंट है काफ़ी डेवलप थी वियो आहे जीअं जीअं ये वक्त गुज़रंदो थो वञे हिते डेवलपमेंट जा कम थींदा था वञनि जेका भी गवर्नमेंट ईंदी आहे वो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिन मुल्क के इन शहर के तरक्की जा कम कराईंदी आहे त हाणे उन खां पोइ तव्हां ॾिसो त हैदराबाद शहर जा जेके ॿिया पुराना जेके इलाइक़ा हुआ जंहिंमें तव्हां ॾिसो त फुलेली आहे परटाबाद आहे टंडो आगा टंडो मीर मोहम्मद ऐं उन सां गॾु खाही रोड इहे सभु उहे पुराणा इलाइक़ा आहिनि जेके पाकिस्तान जी पार्टीशन खां पहिरियां जॾहिं थी इहे सभु इलाइक़ा उन टाइम ते आबाद हुआ त नाज़रीन इहे कुझु इंफॉर्मेशन हुई असांजी हिन हैदराबाद शहर जी छो जो मां हिते रहां थो ऐं हिते हर कंहिं शइ खे मां ॼाणा थो अगरि थी सघे थो मूंखां अञा कुझु शयूं मिस थी वियूं हुजनि पर इहा हिकिड़ी ब्रीफ हिस्ट्री हुई हैदराबाद जी जेका मूं तव्हांखे हिस्ट्री डिस्कस करे ॿुधाई ऐं उन सां गॾोगॾु मूं तव्हांखे इहो ॿुधायो त पार्टीशन खां पोइ हिते कहिड़ा माण्हू रहंदा हुआ ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो त हिते हैदराबाद जा कहिड़ा खाधा मशहूरु आहिनि बाक़ी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि उहा इहा ई आहे त हैदराबाद में ख़ासि तौर ते चूड़ियूं घणी मशहूरु आहिनि ऐं इहे बैंगल्स जो जेको कमु आहे इहो पूरे पाकिस्तान में हैदराबाद जो ॾाढो यानी के सुठे तरीक़े सां ॾिठो वञिबो आहे ऐं काफ़ी माण्हू हिते अचनि था बल्कि हाणे त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿाहिरनि मुल्कनि मां जेके अंग्रेज़ आहिनि उहे पंहिंजा व्लॉग्स ठाहिनि था त उहे बि ख़ासि तौर ते हिन बाज़ार में वञी बैंगल्स हुजनि हिते जी बिरयानी हुजनि हिते जी पला मच्छी हुजे या हिते जी का बि स्वीट हुई का बि खाधे पीते जी शइ हुजे उनखे उहे ज़रूरु खाइणु वेंदा आहिनि या इहा उनखे ज़रूरु परचेस कंदा आहिनि त नाज़रीन ही कुछ हिस्ट्री मूं तव्हांजे साम्हूं बयानु कई मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजे हिन चैनल जी पहिरीं जेका आहे ही डॉक्यूमेंट्री जेका मूं तव्हांखे कन्वर्सेशन कई आहे इहा तव्हांखे पसंदि आई हूंदी अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त रिक्वेस्ट कंदुसि मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कजो ऐं थोरो सब्सक्राइब तव्हां हिननि खे लाज़मी कजो ऐं अॻियां हिनखे शेयर कजो त जीअं मैक्सिमम माण्हू ताईं पहुचे ऐं इहा उन खां पोइ तव्हां मूंखे कमेंट्स में बि यादि कयो त मां तव्हांखे इनशाला न्यू वीडियो तव्हांखे मां ठाहे तव्हां लाइ पोस्ट कंदो रहंदुसि